दोस्तों अस्सलाम वालेकुम। कुछ देर खां हिकिड़े ॿिनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ दोस्त ऐं कुझु मीडिया जा साथी पुछनि पिया त हीउ जेको धरणो आहे 6 तारीख़ जो, उन जे बारे में तव्हांजो छा मौक़िफ़ आहे ऐं तव्हांजी छा राय आहे। त दोस्तनि जी वज़ाहत लाइ आउं हुन धरणे जे ऐं हिन एहतजाज जे बारे में पंहिंजी राय जो इज़हार कयां थो। पहिरीं ॻाल्हि त हिन धरणे या हिन एहतजाज जे बारे में क़ौमी अवामी तहरीक खे न का दावत आहे, न को सॾु आहे, न को राब्तो कयो वियो आहे कंहिं बि लीडर तरफ़ां न, कंहिं बि पार्टी तरफ़ां न। ऐं जेके जिन दोस्तनि वटि ज़िमेदारी आहे इन सिंध एक्शन कमेटी जे चार्ज जी क़यादत जी, उन्हनि मां कंहिं बि दोस्त राब्तो न कयो आहे। न फ़ोन कयो अथनि, न SMS कयो अथनि, न मैसेज कयो अथनि, न हली आया आहिनि, न उन्हनि मां क़यादत मां को क़ौमी अवामी तहरीक जी ऑफ़िस में हली आयो आहे, न कंहिं फ़ोन राब्तो कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त के शयूं नेशनल इंट्रस्ट जूं हूंदियूं आहिनि, उन्हनि में सॾु ॾियण में या ॻाल्हि ॿोल में देरि बि थींदी आहे त क़ौमी अवामी तहरीक पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी जॾहिं पेर भरणो हूंदो आहे ॾुख ऐं तकलीफ़ में, त सभ खां पहिरीं जिन शयुनि में सॾु या दावत या फॉर्मल इन्विटेशन जी ॻाल्हि न हूंदी आहे ऐं के ओचिता इशूज़ हूंदा आहिनि, उन में हंगामी बुनियादनि ते क़ौमी अवामी तहरीक पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। तव्हां सभु आगाह आहियो त जॾहिं शहीद बशीर कुरैशी जो वाक़ियो थियो ऐं हिकिड़ो ॾुखोइल मामिलो थियो, तॾहिं उन जी शहादत ते सभ खां पहिरीं एहतजाज जी काल ऐं हड़ताल जी काल क़ौमी अवामी तहरीक खे ॾिनी। क़ौमी अवामी तहरीक ई सॼे सिंध में उन जे लाइ हड़ताल जी काल ॾिनी, जंहिं ते मूं ते ख़ुदि इलाही सारा दोस्त नाराज़ बि थिया। उन खां पोइ जॾहिं शहीद ख़ालिद महमूद सुमरो साहबु असांजो साथी, उन जी शहादत जो मामिलो थियो, तॾहिं जेका हड़ताल जी काल क़ौमी अवामी तहरीक ई JUI जे दोस्तनि सां गॾिजी ॾिनी ऐं आउं पाण पंहिंजी बेदारी मार्च ऐं एहतजाज खे विच में छॾे ओॾां पहुतुसि ऐं उन्हनि दोस्तनि सां गॾु हुअसि। ताज़ो सिंध तरक़ी पसंद पार्टी जो लीडर असांजो दोस्त अल्ताफ़ जसकाणी शहीद थियो टंडोला हायर में, त तव्हां ॾिसंदो हींअर वेझड़ जो वाक़ियो आहे त सभ खां पहिरीं STP जे हड़ताल जी कॉल खे फौरी रिस्पॉन्ड जेको कयो सो क़ौमी अवामी तहरीक ऐं अयाज़ लतीफ़ पलीच कयो ऐं हिकदमि उनजी हिमायत कई वई ऐं सॼे सिंध में दोस्तनि खे चयो वियो त उन हड़ताल में शामिलु थियो ऐं उन ॾुख जे इज़हार में ऐं पंहिंजे कावड़ जे इज़हार में दोस्तनि सां गॾु हुजो ऐं फोर फ्रंट ते हुजो। ईअं ई SUP जा दोस्त जॾहिं गिरफ़्तार थिया या बशीर कुरैशी खे कराची में जॾहिं गिरफ़्तार कयो वियो, तॾहिं 3 ॾींहंनि जी जेका जसकम हड़ताल जी काल ॾिनी, उनजी सभ खां पहिरीं क़ौमी अवामी तहरीक हिमायत कई, जंहिं लाइ मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त बशीर ख़ान कुरैशी आज़ादी खां पोइ मूं वटि घरु आयो ऐं चयईं त संदसि न्याणी चयो त बाबा जॾहिं तव्हां जेल में हो, हड़ताल जी काल थी, त सभ खां पहिरीं चाचा अयाज़ लतीफ़ पलीजे उनजी हिमायत जो ऐलान कयो। उन लाइ शहीद बशीर ख़ान पंहिंजे दोस्तनि सभिनी सां गॾिजी, आसिफ़ बालादी, ॿिया दोस्त जेके हुआ, आकाश, सागर, हनीफ़ बुर्दी, ॿिया उन्हनि सां गॾिजी मूं वटि आयो घरु ऐं भाउ असांजो दोस्त हो। त ईअं जेके ॾुख सुख जा वाक़िया थियनि था, उन में असीं गॾु हुजूं था। जॾहिं असांखे फॉर्मल दावत मिले थी, तॾहिं बि असीं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदा आहियूं त उन में हाज़िर थियूं। हींअर ताज़ो STP डॉक्टर कादिर मक्सी साहब हैदराबाद बाईपास ते होटल में जेका APC कई हुई, उन में क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी क़यादत फुल डेलीगेशन डॉक्टर गुलज़ार जुमानी, अल्ताफ़ ख़ासकली, शौकत सरेवाल साहब जी सरबराही में शरीक थियो ऐं भरपूर ते मौक़िफ़ रखियूं ऐं चयूं त हर शइ में गॾु आहियूं। उन खां पोइ जॾहिं STP उन खां अॻु में योम मादर वतन जो हींअर ताज़ो जलसो थियो, मरकज़ी क़यादत हुई डॉक्टर अज़ीज़ तालपुर, डॉक्टर गुलज़ार जुमानी। ताज़ो SUP कराची में हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई, उन कॉन्फ्रेंस में APC कयूं। उन APC में असांजो मरकज़ी वफ़्द मज़हर राहुजे साहब जी सरबराही में फ़रहान लाड़िक, अशफ़ाक़ चन्नड़ ऐं काशिफ़ ख़ासकली ते मुश्तमिल उते शरीक थियण लाइ वियो। उन्हनि दोस्तनि खे स्टेज ते विहारण त ठहियो, पर ॻाल्हाइण बि न ॾिनो वियो ऐं फॉर्मली ही महीनो ॾेढ अॻु जी ॻाल्हि आहे। ऐं SUP असांखे फॉर्मल दावत ॾिनी, फ़ोन करे, मूंखे पाण फ़ोन करे इनवाइट कयो वियो त क़ौमी अवामी तहरीक शामिलु थिए ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी वियो ऐं मरकज़ी नायब सदर ऐं मरकज़ी उहिदेदार। उन में उन्हनि खे स्टेज ते विहारण या उन्हनि जो आदर भाव करण त ठहियो, उनखे ॻाल्हाइण बि न ॾिनो वियो। ऐं न सिर्फ़ु इहो, बल्कि मूं फ़ौरन जेॾी महिल हुननि दोस्तनि ॿुधायो त असांखे उते पंहिंजो मौक़िफ़ रखण जी बि इजाज़त कान्हे, तॾहिं मूं फ़ौरन उतां ई हिते ई हैदराबाद में मौजूदगी में कराची में मौजूदु सैयद जलाल महमूद शाह साहब ऐं ज़ैन शाह साहब खे फ़ौरन मैसेज कयो त हीअ हिननि खे ॻाल्हाइण न पिया ॾियनि, जंहिं ते मूंखे रिस्पॉन्ड बि कयो ज़ैन शाह साहब ऐं ॿियनि दोस्तनि त असीं उन्हनि सां राब्तो कयूं था, पर उन्हनि खे ॻाल्हाइण न ॾिनो वियो ऐं नतीजे में उहे दोस्त पंहिंजो मौक़िफ़ रखण खां सवाइ APC में हलिया आया। बहरहाल हीउ वक़्तु ॾुखनि ॾोरापनि जो कोन्हे। आउं सम्झां थो त हीअ जेके जदोजहदूं आहिनि, क़ौमी अवामी तहरीक खे वेसा आहे, उहो हिकिड़े ॾींहं जो इवेंट न आहे,
पर हुनजो मक़सदु आहे हिकिड़े ॾींहं जो इवेंट न हुजे, हिकिड़े ॾींहं जो इवेंट बि ज़रूरु कजे। तव्हां जेके वॾियूं जदोजहदूं ॾिसंदव उन में माण्हुनि जा मेड़ ऐं माण्हुनि जा हुजूम गॾु कबा आहिनि ऐं उनखां पोइ 3 तरीक़नि सां माण्हू खे का रिज़ल्ट मिली सघे थी। तव्हां हज़ारे लखे माण्हू गॾु कयो, नतीजे में सरकार उन मामले तां पोयां हटी वञे आवाम जो दबाव ॾिसी। सो हीउ जेको बहरिया जो मामिलो आहे इन ते पंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त सरकार पुठिते हटे, संद सरकार, पर उहा मुश्किल थी लॻे। हिन बहरिया जे टाउन जे मामले खे तव्हां ख़बर आहे सभ खां पहिरीं खयों ई मूं हो ऐं क़ौमी अवामी तहरीक हो। जीअं ई वाक़ियो थियो तीअं सॼी सिंध में एहतजाज जी काल आधी राति जो मुंहुं ॾिनी हुई, जेका पोइ सॼी सिंध में मुज़ाहिरा थिया। हाणे दोस्त वरी 10, 11, 12 तहरीर ते वरी बि एहतजाज कंदा, पाणीअ जो मामिलो हुजे, बहरिया जो मामिलो हुजे। त सभ खां पहिरीं जीअं इरशाद रांझाणी हो, ॿी तनज़ीम जो दोस्त हो, उनखे कराची में शहीद कयो वियो। सभ खां पहिरीं स्ट्राइक कॉल मूं ॾिनी, पोइ ॿिया दोस्त गॾु थिया। तंहिंजे करे हीउ जेको बहरिया जो मामिलो आहे इन में सम्झणु खपे त वॾनि एहतजाजनि खां पोइ छा थींदो। वॾनि एहतजाजनि खां पोइ 3 शयुनि लाइ निहारणो पवंदो। हिकिड़ो त या त हुकुमरान पोइ ते हटनि, हुकुमराननि जा पंहिंजा स्टेक्स आहिनि, पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, उहे पोयां कोन हटंदा। ॿियो तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे जदोजहदनि खे नतीजा ख़ैज़ बनाइण जो, त जेके क़ानून साज़ असेंबलियूं आहिनि, पार्लियामेंट आहे, जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि, उहे ॾिसनि त आवाम जो दबाव वधी वियो आहे, तंहिंजे करे उहो बिल या करारदाद आणे या एक्ट पास करे उन शइ खे रद्द कनि। उहो तव्हां सम्झो था जेके इक़्तिदार में वेठल आहिनि उन्हनि जा पंहिंजा इंट्रस्ट उहो कोन थींदा। टियों तरीक़ो हूंदो आहे त अदालत उन ते एक्शन खणे ऐं माण्हुनि जो दबाव ॾिसी अदालत उनखे रद्द करे। जीअं ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो शानदार जलसो थियो हैदराबाद में, उनखां पोइ सुप्रीम कोर्ट सगोरीअ उन मामले खे टैकल कयो, उन मामले खे खयों ऐं उनखां पोइ उहो मामिलो रद्द थी वियो, ॿिटो निज़ाम रद्द थी वियो। तंहिंजे करे असांजी ख़्वाहिश बि इहा हुअणु खपे त हिकिड़ो मोमेंटम ठाहियूं गॾिजी ऐं इतिहाद करे मुनज़म तौर ते सभिनी खे गॾु खणी, जीअं माज़ी में थियो। सिंध क़ौमी इतिहाद ठहण खां अॻु में सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद हो। मोहतरम रसूल बख़्श पलीह साहब, रशीद भट्टी, मीर थेबे साहब वारा ॿिया दोस्त, उन्हनि सभिनी जो गॾियल सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद हो। साईं मोहतरम GM सैयद साहब जॾहिं साईं मोहतरम रसूल बख़्श पलीह साहब सां राब्तो कयो, असां सभिनी सां राब्तो कयो, असीं नंढा हुआसीं, त सिंध क़ौमी इतिहाद में अचो, त असीं गॾिजी वियासीं ऐं पोइ उते तव्हां ॾिठो त वरी गॾिजी कमु थियो। पोइ वरी अॻिते कुझु मामला थिया, पोइ वरी इतिहाद न हली सघियो। तंहिंजे करे कोशिशि वठिबी आहे, वॾी नंढाई जी ॻाल्हि कान हूंदी आहे त आउं नंढो आहियां या वॾो आहियां या आउं हींअर 4 माण्हू आहिनि या आउं 8 माण्हू आहिनि, उन्हनि जे टेक ते ॿिए खे छॾे ॾियां या ॿिए खे सां हलां। गॾियल क़ौमी मामलनि में सभिनी खे गॾु खणिबो आहे। पर बहरहाल त हाणे मुंहिंजी ख़्वाहिश हिन बहरिया जे मामले में अञा बि आहे, क़ौमी अवामी तहरीक जी ख़्वाहिश ई आहे त थियणु ई खपंदो हो त पहिरीं असीं हिकिड़े ॾींहं खां वधीक हिन खे डिघो कयूं आहे। डिघो कीअं कयूं आहे त सिंध में 5 डिवीजन्स आहिनि, 66 डिवीजन में जलसे आम कजे आहे। 10-15 ॾींहं उनजूं तयारियूं, उनजो एहतजाज, उनजी मीडिया कवरेज, उनजो मोमेंटम ठाहे आहे। पोइ वरी लाड़काना डिवीजन में कजे आहे, पोइ उनखां पोइ नवाबशह डिवीजन में वञिजे आहे, पोइ मीरपुर ख़ासि डिवीजन में, पोइ हैदराबाद डिवीजन में, पोइ 6हीं कराची डिवीजन में आख़िरी जलसे आम थिया। इनखे 2-2.5 महीननि ते खणी हलिजे आहे। जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु, जीअं सिंध जे ॿियनि ज़िंदगी ऐं मौत जे मामलनि ते हिकिड़ी डिघी तवील जदोजहद हलाइबी आहे। डैम ते पाण हिकिड़ो ॾींहुं कराची में जलसो रुॻो कोन कयो, सॼी सिंध में कालाबाग ते पंहिंजी पॉलिटिकल पार्टीज़ पलीह साहब जी क़यादत में, ॿियनि दोस्तनि जी क़यादत में हिकिड़ो टेम्पो जोड़ियो। तीअं हिन जे लाइ टेम्पो जोड़णु खपंदो हो। पहिरीं हिकिड़ा वॾा इवेंट्स कजनि हा, आहिस्ते आहिस्ते सॼे सिंध में शॉर्ट मार्चिस कजनि हा, पोइ लॉन्ग मार्च जी कॉल ॾिजे हा, या पोइ उनखां पोइ स्ट्राइक कॉल ॾिजे हा, पोइ आख़िर में लखे माण्हू गॾु कजनि हा। इन्हनि 2-2.5 महीननि में हिकिड़ो वॾो प्रेशर ऐं वॾो हिकिड़ो टेम्पो बिल्ड कजे हा। छाकाणि पाण उथंदे ई आख़िरी मरहले ते हलिया विया आहियूं त पाण वॾो एहतजाज पिया कयूं। पर इहा बि का नामुनासिब ॻाल्हि कान्हे, इहा बि मुनासिब ॻाल्हि आहे। हीउ धरणो, इन में यूनिटी जो अहसासु थींदो, सभु दोस्त गॾु थींदा, इहा बि हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। तंहिंजे करे असांखे पॉज़िटिव ॻाल्हियुनि खे खणणु खपे ऐं आउं सम्झां थो त सुभाणे जेको एहतजाज पियो थिए उन सां बि कुझु न कुझु असरु ज़रूरु थींदो, उन सां यूनिटी पैदा थींदी, उन सां पाण सभु हिक ॿिए खे वेझा ईंदासीं। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां दावत न हुअण जे बावजूदि, गुज़िरियल APC में क़ौमी अवामी तहरीक जे डेलीगेशन सां ग़लति रवैये जे बावजूदि, उन्हनि खे इनवाइट करे पोइ उन्हनि खे ह्यूमिलिएट करे वापसि करण जे बावजूदि ऐं असां तरफ़ां हमेशह पेशकदमी करे गॾियल साथ जी कोशिशि करणु ऐं उन्हनि खे हमेशह रिस्पॉन्स न ॾियण जे बावजूदि असीं सम्झूं था त सिंध एक्शन कमेटी ऐं कराची में गॾु थींदड़ इंडिजीनियस अलायंस जा दोस्त इहो सुठो कमु आहे। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक दावत न हुअण जे बावजूदि इन सुभाणे जे धरणे जी इख़लाक़ी, सियासी ऐं क़ौमी तौर ते हिमायत थी करे। क़ौमी अवामी तहरीक सम्झे थी त सिंध ते घण तरफ़ा हमला आहिनि, सिंध जा वसीला, सिंध जा ॿेट, सिंध जा ज़मीनूं, सिंध जो पाणी, सिंध जा रिसोर्सिस, सिंध जी आदमशुमारी, उन्हनि ते धाड़ो आहे।
असां आदमशुमारी ते बि चयो त वॾो टेम्पो जोड़ींदासीं, पोइ असां हिकिड़ो ॿ इवेंट करे हुनखे छॾे ॾिनो, आदमशुमारी असांजी ॻिची में पइजी वई आहे। असां चयो त असीं अफ़गाननि ऐं परॾेहनि लाइ सॼे सिंध में दमादम मस्तु कंदासीं, दोस्तनि चयो सॼे सिंध खे मोबिलाइज़ कंदासीं, पोइ ऐलान वग़ैरह करे हिकिड़ो अधु प्रोग्राम करे पोइ हुनखे छॾे ॾिनो वियो। नतीजे में अफ़गानी असांजे सिरनि ते वेठा आहिनि ऐं इलीगल इमिग्रेंट सिरनि ते चढ़े वेठा आहिनि। साॻी तरह असां जॾहिं चयो आदमशुमारी जो तमामु ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो हो, उन में बि ॾिसो न असां कसर खाई, असांखे शिकायतूं हुयूं पीपल्स पार्टी सां, पर आदमशुमारी जे मामले में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में क़ौमी अवामी तहरीक पंहिंजूं शिकायतूं पासीरे रखी वॾे ब्रॉडर नेशनल इंट्रस्ट लाइ उते हली वई। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक जी अवलियत हमेशह सिंध जा वॾा इशूज़ हूंदा आहिनि। तंहिंजे करे हिकु दफ़ो वरी क़ौमी अवामी तहरीक पंहिंजी रिवायत निभाईंदे, दावत न हुअण जे बावजूदि ऐं ह्यूमिलिएशन जे बावजूदि ऐं मुसलसिल क़ौमी अवामी तहरीक खे निशानो बनाइण जे बावजूदि क़ौमी अवामी तहरीक सिंध जी मदर पार्टी आहे। असीं सम्झूं था त हीअ जेके पार्टियूं हिन एहतजाज में सुभाणे शरीक आहिनि, उहे बि सिंध दोस्त ऐं असांजूं साथी पार्टीज़ आहिनि। असां सभिनी खे उन क़यादत लाइ एहतराम आहे, उन्हनि सभिनी दोस्तनि लाइ मुहबत जो रिश्तो आहे ऐं ख़ासि तौर ते जलाल महमूद शाह साहब लाइ, डॉक्टर कादिर मक्सी साहब लाइ, सनान कुरैशी साहब लाइ, रसूल बख्श ख़ासकली साहब लाइ, करम हुसैन वसाण साहब लाइ, रियाज़ चांडे साहब लाइ, जेको पोरियत पार्टी आहे उनजी, जेके ॿियूं वर्कर्स पार्टीज़ आहिनि, जेके इंडिजिनियस अलायंस जा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी लाइ हिकिड़ो मुहबत जो, हिकिड़ो प्यार जो, उन्हनि सां एहतराम जो, दोस्तीअ जो रिश्तो आहे। उन्हनि सभिनी जा हथ मज़बूत करण लाइ आउं सिंध जे माण्हुनि खे चवां थो त हिन नेक कम में उन्हनि जी मदद कनि ऐं आउं क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां हिन सुभाणे जे धरणे जी ऑफिशियली सियासी, पॉलिटिकल, सोशल, नेशनल, इख़लाक़ी हर क़िस्म जी मदद जो ऐलान थो कयां ऐं सिंध जे माण्हुनि खे चवां थो, गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त सभु गॾिजी धरणे खे कामयाबु बनायो, त जीअं सिंध जे मुख़ालिफ़नि खे पैगाम वञे त सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि, बेदार आहिनि, मज़ामत कंदा। ऐं आउं उमेद थो कयां त हिन इवेंट खां पोइ बि गॾियल हिकमत अमली जोड़े हिन बहरिया ऐं सिंध जे समूरनि ज़मीनुनि ते, समूरनि वसीलनि ते, सिंध जे पाणीअ ते, ॿेटनि ते, पहाड़नि ते कब्ज़नि जे ख़िलाफ़ु असीं बहसियत हिकिड़े क़ौम जे पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कंदासीं। महिरबानी। जी सिंध।